पीटीआई चेयरमैन के अटक जेल में अडियाला जेल रावलपिंडी मुंतकिल करण जूं तैयारियूं। रावलपिंडी पुलिस जूं गाड़ियूं अटक जेल पहुंची वयूं। पीटीआई चेयरमैन जो अडियाला जेल वञण खां इनकार। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी खास अदालत के जज अबू अल हसनान मोहम्मद जुल्करनैन अटक जेल में साइबर केस की बुधणी कई। एफआईए अज भी चालान जमा न करायो। अदालत एफआईए के जल्द चालान जमा कराइण जो हुकुम ॾींदे बुधणी मुलतवी करे छॾी। पीटीआई चेयरमैन अदालत के ॿुधायो त हू अडियाला जेल मुंतकिल थियण नथो चाहे। पाबंदी मड़ियल दहशतगर्द तंज़ीम टीटीपी जा अफगानिस्तान में ताक मौजूद आहिनि। पाकिस्तान सरहद पर हमला रोकण लाइ क़दम खंया आहिनि। अफगान सरज़मीन ॿियनि मुल्कनि ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोकण अफगान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तुर्क टीवी खे ॾिनल इंटरव्यू में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त जल्द आम चूंडूं कराइण वारा आहियूं। चूंडनि जे अमल में कंहिं बि ग्रुप जी हिमायत या मुखालफ़त न कंदासीं। समूरो अमल शफ़ाफ़ हूंदो। सिविलियन इदारनि जी सुठी कारकर्दगी न हुअण बदकिस्मती आहे। एनआईसीवीडी ते माफिया जो राज कायम। 1.5 साल अॻु रिटायर्ड थियल डॉक्टर नदीम कमर अञा ताईं उहिदो न छॾियो। नए एक्ज़िक्यूटिव डायरेक्टर जी मुक़ररी लाइ 7 महीना अॻु उमाणियल समरी जी वॾे वज़ीर अञा ताईं मंज़ूर न ॾिनी। डॉक्टर नदीम कमर इदारे जा अहम उहिदा मनपसंद माण्हुनि हवाले करे छॾिया। बलूचिस्तान जो डोमिसाइल रखंदड़ डॉक्टर सोहेल खान खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुक़रर करे छॾियो। 17 ग्रेड में गैरकानूनी भर्ती थियल मैनेजर मेडिकल सर्विसेज मूसा मेमुन के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एनआईसीवीडी ऐं एचआर हेड जी चार्ज बे ॾेई छॾी। चीफ फाइनेंशियल ऑफिसर जे उहिदे ते भर्ती कयल फैसल अब्दुल सत्तार महवार 28 लाख रुपया पघार हासिल करण लॻो। सिंध हाईकोर्ट जे हुकूमत ते 1.5 साल गुज़रण बावजूद एनआईसीवीडी ऐं एसआईसीवीडी में अलॻि अलॻि एडमिनिस्ट्रेटर ऐं मैनेजर मुक़रर न थिया। सिलेक्टेड कमेटी बि डॉक्टर नदीम कमर के नाअहल करार ॾेई चुकी। शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल केस में अहम अखबराई। कत्ल केस जे मुख्य जवाबदारनि खे पनाह ॾींदड़ ऐं सहूलतकारी कंदड़ बासर पाथारदार गिरफ़्तार। एसएसपी सखर जी निगरानी में सांगी ऐं अलफ कच्छे वारे इलाइक़े में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलतकारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी। एसएसपी इरफान समू चयो आहे त ऑपरेशन दौरान शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल केस जे मुख्य जवाबदारनि खे पनाह ॾींदड़ बासर पाथारदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पाथारदार जी गिरफ़्तारी कातिलनि ताईं पहुचण में मददगार साबित थींदी। पुलिस ऑपरेशन ऐं घेराव सबबि कातिल फरार थी सांखे जे कच्चे में पाथारदार वटि रहियल हुआ। गिरफ़्तार पाथारदार खां पुछा गाछा कई पई वञे। नवाज शरीफ की गिरफ्तारी बाबत बयान ते अगुणो घर वज़ीर राना सनावला ऐं निगरान वज़ीर सरफराज बुगटी आमो साम्हूं। राना सनावला चयो आहे त सरफराज बुगटी बयान ॾियण खां पहिरीं शेख रशीद जो अंजाम ॾिसी वठे। नवाज शरीफ ख़िलाफ़ साज़िश जो अंजाम मुल्क ऐं क़ौम भोगे रही आहे। नवाज शरीफ FP अक्टूबर ते एयरपोर्ट तां केॾांहुं वेंदो उन जो फ़ैसिलो सरफराज बुगटी न पर अवाम कंदो। निगरान घर वज़ीर सरफराज बुगटी नवाज शरीफ बाबत बयान जी वज़ाहत कंदे चयो आहे त निगरान हुकूमत जी का बि सियासी एजेंडा न आहे। नवाज शरीफ बाबत बयान खे बि सियासी रंग ॾिनो वियो। नवाज शरीफ सां ॾेह वापसीअ ते कानून मूजिबि सलूक कयो वेंदो। साइफर केस में गिरफ़्तार पीटीआई चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी जे जुडिशियल रिमांड में 10 अक्टूबर ताईं बाद। पुलिस शाह महमूद कुरैशी खे हथकड़ी हणी जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त बर्फ़ अञा नाहे ॻरी। बेगुनाहनि खे आज़ाद करणु घुरिजे।
रानीपुर जी पीरानी हवेली में बेदर्दी से कत्ल कयल मासूम निगरी फातिमा के कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार असद शाह की घरवारी हिना शाह भी गिरफ्तार। खैरपुर पुलिस हिना शाह के हैदराबाद में गिरफ्तार करे वुमेन पुलिस सेंटर खैरपुर मुंतकिल करे छड़ियो। केस में गिरफ्तार असद शाह ए इम्तियाज मीरासी 9 ॾींहं के रिमांड से CTD हवाले। सिंध हाई कोर्ट पीर फयाज शाह की जमानत में वाद वाली दरख्वास्त रद्द करे छड़ी। ट्रायल कोर्ट से राब्तो करण की हिदायत। KTN न्यूज़ की खबर थे SSP खैरपुर जो एक्शन। SSP समीउल्लाह सुमरो पीर फयाज शाह के प्रोटोकॉल ॾींदड़ SHO बच्चल कासी के मुअत्तल कंदे लाइन हाज़िर करे छॾियो। SHO बच्चल कासी बिना हथकड़िन जे पीर फयाज शाह के अदालत में पेश करण सां गॾु खेस मोबाइल फोन की सहूलत भी मुहैया कई हुई। इस्लामाबाद की एहतसाब अदालत बुशरा बीबी की जमानत में 12 अक्टूबर तई बाद करे छड़ी। अदालत 190 मिलियन पाउंड स्कैंडल केस में बुशरा बीबी की पेशी बाद आर्जी जमानत में बाद कई। अदालत बुशरा बीबी के लाहौर वञण की भी इजाजत दई छड़ी। नाणे वारे अगोणे वसीर इसाक डार खिलाफ आमदनी का वधीक असासन वारो केस बीहर खुली वियो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत इसाक डार के 10 अक्टूबर ते तलब करे वरतो। एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर इसाक डार के नोटिस जारी कयो। सुप्रीम कोर्ट के फैसले बाद एहतसाब अदालत में रेफरेंस ते कार्रवाई की शुरुआत थी आहे। सखर पुलिस 44 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मर के कातिलन की गिरफ्तार करण में नाकाम। कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ सहाफ़िन जो सखर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो अलामती बुख हड़ताली कैंप भी कायम कई वई। अनस घाघरो खालिद बांभड़ इमदाद बोजदार ऐं ॿियनि चयो त 44 ॾींहं गुज़रण बावजूद सखर पुलिस शहीद जान मोहम्मद मर जा कातिल मास्टर माइंड ऐं सहूलतकार गिरफ्तार करण में नाकाम थी वई आहे। निगरान हुकूमत ऐं पुलिस कातिलन की गिरफ्तारी बाबत कयल वाइदा नाहिन पाड़िया। मलियर में 3 ॾींहनि का नौजवान गुम। वारसन जो एहतजाज नौशरो फिरोज पुलिस ते अगवा जो इल्जाम। नौजवान इमदाद सोलंकी के वारसन बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो आहे त नौशरो फिरोज पुलिस असांजे नौजवान के अगवा करे गुम कयो आहे। पुलिस नौजवान के मारे छॾींदी, नौजवान के बाज़ियाब कराए इंसाफ कयो वञे। गोसपुर वेझो दुरानी महर पुलिस पारां धड़ेलन सां मुबैना मुक़ाबले में एक मुगवी के बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त धड़ेल मुगवी शाहिद शेख के हिक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त ॻुझे इतला ते कार्रवाई करे खेसि बाज़ियाब कराए वियो आहे। कराची के इलाके गुलशन इकबाल में पुलिस जो मुबैना मुक़ाबलो एक फोरू मारिजी वियो। मारिजी वियल फोरू जी बगी बलोच तौर सुञाणप। कौमी टीम वर्ल्ड कप में कामयाबी लाए पुरुमीद है। नसीम शाहबाद हसन अली बेहतर ऑप्शन हो, को भी दबाव न है। बेहतर रांदि करण की कोशिश कंदासीं। कौमी क्रिकेट टीम के कप्तान बाबर आज़म चयो आहे त भारत खिलाफ अहमदाबाद में खेडण लाइ पुरजोश आहियूं। रांदीगरनि के मुकम्मल एतमाद आहे, कामयाबी लाइ मैदान ते लहंदासीं।
ऐं चंड जे ऊंदाही ऐं थधे इलाइक़े में लथल भारतीय मिशन चंद्रयान 3 जे ॿीहर कम करण जा इम्कान ख़त्म थियण लॻा। भारतीय साइंसदान चंड ते लैंडिंग कंदड़ मिशन चंद्रयान 3 खे ॿीहर फ़हाल करण में नाकाम। चंद्रयान जे ॿीहर चंड ते कम करण जा इम्कान तेज़ीअ सां ख़त्म थियण लॻा। भारत चंद्रयान 3 मिशन अगस्त जे आख़िर में चंड ते मोकिलियो।